नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा ज़िले इंतज़ामिया मटियारी सिहत खाते जे ज़िले अंदर HIV एड्स स्कैनिंग जी बाक़ायदा शुरूआत करे छॾी है, जंहिं लाइ मटियारी जे यूनियन काउंसिल फ़कीर नोहा हथियाणी जे ॻोठ हमज़ो मजीदाणी में स्कैनिंग कैंप लगाई हुई, जंहिं में कुल 99 माण्हुनि जी स्कैनिंग कई हुई, जंहिं मां हिकु केस HIV जो पॉज़िटिव न आयो। इन खां सवाइ ज़िले जे 6 यूनियन काउंसिल में 17 जून खां 20 जून ताईं 57,000 ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारिया वेंदा। डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच, असिस्टेंट कमिश्नर मटियारी इमाम बख्श काका सां गॾु ॻोठ हमज़ो मजीदाणो में HIV स्कैनिंग कैंप जो दौरो कयो, जिथे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर इम्तियाज़ काका HIV एड्स कंट्रोल प्रोग्राम जे फोकल पर्सन डॉक्टर ज़ाहिद सदर खेनि तफ़सीली ब्रीफिंग ॾींदे डिप्टी कमिश्नर मटियारी सिहत खाते जे अमलदारनि खे HIV जी स्कैनिंग कैंप में माण्हुनि खे बहितर खां बहितर सहूलियतूं ॾियण जी हिदायत कंदे चयो त HIV एड्स बाबति अवाम में शऊर पैदा करण लाइ वधीक बहितरीन उपाय वरिता वञनि। DHO डॉक्टर इम्तियाज़ काका ॿुधाए त पहिरीं मरहले में यूनियन काउंसिल फ़कीर नोहा हथियाणी में HIV स्कैनिंग कैंप में हिकु कुटुंब जे 3 HIV पॉज़िटिव मरीज़नि, जॾहिं त यूनियन काउंसिल जे कुल 5 HIV पॉज़िटिव मरीज़नि जे मिटनि माइटनि रत ॾींदड़ तोड़े वठंदड़ फ़रदोश खां सवाइ जिन मरीज़नि जो ऑपरेशन थियो उन्हनि जी स्कैनिंग कई पई वञे। संदसि चवणु हो त सिहत जे आलमी असूलनि ऐं मयारी मूजिबि सभिनी शहरनि जी स्कैनिंग न कई वेंदी, छाकाणि त हुन सां अवाम में ख़ौफ़ ऐं हरास पखड़नि जो ख़तरो हूंदो। तंहिं करे सिर्फ़ु हिननि इलाइक़नि शहरनि या ॻोठनि में स्कैनिंग कई वेंदी जिथे HIV जा मरीज़ अॻु में मौजूदु आहिनि। हिन ॿुधायो त ज़िले जे 2 इलाइक़नि में ब्लड स्कैनिंग कराइण लाइ सिहत खाते जे आला अख़्तियारनि खे स्कैनिंग कट्स लाइ लिखियो वियो आहे। डॉक्टर इम्तियाज़ काका ॿुधायो त ईंदड़ महीने 17 जून खां 20 जून ताईं ज़िले जे 6 यूनियन काउंसिल, जिन में मटियारी, हाला 1, हाला 2, हाला ओल्ड, भिटशा ऐं सईदाबाद जे 57,000 ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारिया वेंदा। HIV फोकल पर्सन डॉक्टर ज़ाहिद सदर ॿुधायो त ख़मीस जे ॾींहुं लॻल स्कैनिंग कैंप में 99 माण्हुनि जी ब्लड स्कैनिंग कई वई, जंहिं में को बि HIV जो पॉज़िटिव मरीज़ न आयो। हिन चयो त HIV बाबति माण्हुनि में शऊर पैदा करण लाइ सिहत खाते पारां जागरूकता सेशन पिणु जारी आहे। हिन हवाले सां ख़मीस जे ॾींहं ते SSP मटियारी जे ऑफिस में आगाही सेक्शन कयो वियो आहे, जंहिं में SSP मटियारी आसिफ अहमद बुगियो समेत ज़िले जे DSPs ऐं SHOs समेत पुलिस एहलकार शिरकत कंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।